बलोचिस्तान के गादीवारे शहर कोयटा के रेलवे स्टेशन ते आपघाती धमाके के नतीजे में औरत समेत 27 जना शहीद थी विया। 62 खां वधीक माण्हू जख्मी थी पिया। पुलिस मूजिब धमाको जाफर एक्सप्रेस के गुजरण वक्त रेलवे स्टेशन ते प्लेटफार्म में थियो। धमाके वक्त मुसाफिर जाफर एक्सप्रेस जरिए पेशावर वञण जी तैयारी में रुधल हुआ। तुरत ही पुलिस सिक्योरिटी एहलकारनि इमदादी टीमुन पहुंची जख्मियुनि के अस्पताल मुंतकिल कियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। रेलवे अमलदारनि जो चवणो आहे त रेलवे स्टेशन ते टिकट घर वेझो धमाको थियो, जॾहिं त रेल गाॾी प्लेटफार्म ते पहुतल हुई। कोयटा के कमिश्नर हमज़ा शफ़क़ात रेलवे स्टेशन ते आपघाती हमलो हुजण जी तस्दीक कंदे चयो त हमले में सिक्योरिटी एहलकारनि शहरनि के निशानो बणायो वियो। कोयटा के कमिश्नर वधीक ॿुधायो त आपघाती हमले में 26 जना अजल जो शिकार थी विया, जॾहिं त 17 ज़ख्मियुनि खे सिविल अस्पताल कोयटा ऐं 19 ज़ख्मियुनि खे CMH मुंतकिल कियो वियो आहे। बलोचिस्तान जे सिहत खाते जे तर्जुमान डॉक्टर वसीम बेग मूजिब धमाके जे ज़ख्मियुनि मां 2 ॼणनि अस्पताल में दम ॾेई छॾियो, जंहिं बाद शहीदनि जो अंग 26 थी वियो आहे। रेलवे स्टेशन ते थियल धमाके में 60 ॼणा ज़ख्मी थिया। उन खां अॻु SSP ऑपरेशन्स मोहम्मद बलोच मीडिया खे ॿुधायो त धमाको आपघाती लॻी रहियो आहे। धमाके वक़्तु प्लेटफार्म ते 100 खां वधीक माण्हू मौजूदु हुआ।